सतनाम सत श्री एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सतनाम सत श्री गुर प्रसाद आपन आप सूझे 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 तुसकी जानो तृष्णा बूझे किसकी जानो तृष्णा बूझे तुसकी जानो तृष्णा बूझे किसकी जानो तृष्णा बूझे गुर प्रसाद आपन आप सूझे गुर प्रसाद आपन आप सूझे साध संग हर हर कस कहत साध संग हर हर जस कहत साध संग हर हर जस कहत साध संग हर हर जस कहत सर्व रोग ते ओ हर जन रहत 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 अनदन कीर्तन केवल बखान आनंदन कीर्तन केवल बखान अनदन कीर्तन केवल बखान आनंदन कीर्तन केवल बखान ग्रस्त में सोई निर्माण ग्रस्त में सोई निर्माण ग्रस्त में सोई निर्माण ग्रस्त में सोई निर्वाण एक ऊपर जिस जन की आशा 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 उसकी कटिए जमती भाषा किसकी कटिए जम की पासा उसकी कटिए जमती भाषा किसकी कटिए जम की पासा पार ब्रह्म की जिस मन भूख 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 नानक तिसैन लागे दुख नानक तिसैन लागे
नानक सहन लागे दुख नानक सहन लागे दुख सुख मने सुख व्रत प्रभु नाम सुख मनी सुख अमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम सुख मने सुख व्रत प्रभु नाम सुख मनी सुख अमृत प्रभु नाम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम मुझे प्यारी मिठड़ी भागन वाली साथ संगत जंहिं प्रभु असांखे जन्म ॾिनो आहे उनजी महिमा कथन में न ईंदी जे बा एक उस्तत अनेक सतपुरुष पूरन विवेक ते लाइ साहिब हिन जीव खे हमेशा सुखी रखण जे लाइ हे सुंदर ज्ञान धुरकी वाणी अमृत वाणी आकाशवाणी सुखमन में फरमाइनि था गुर प्रसाद गुरु जंहिंमां ज्ञान मिले वो गुरु जो ज्ञान ही प्रसाद है माना कृपा श्री राम चार कृपाऊं संतन चयूं आहिनि शुभ अशुभ पूर्व लय जी मिश्रित कृपा जो असांखे हे शरीर मिले और प्रभु कृपा जो असांखे संत जो संग मिले और संत जी कृपा जो असांखे करत आप समान प्रभु मिलण जो ज्ञान मिलियो हाणे चौथी कृपा बस प्रभु कृपा करे पंहिंजो पाण ते कयूं श्रद्धावान लभ्यते ज्ञानम प्रभु श्रद्धा प्रकट कई तॾहिं त पहुता आहियूं सिंधी में चइबो आहे सदगुरु संतन ॾे वञो सदगुरु रखी वञो जेकी वचन चइनि उन ते वेसा रखंदो त फल मिलंदो गुर प्रसाद गुरनि जी वॾी कृपा इहा आहे जो आप न आप सुझे पाण मां पंहिंजी पहचान थिए छा राम आप न आप पंहिंजो पाण असां केरु आहियूं इहा सूझ पए मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई वॾी नो ते अचे थी हिकिड़ो प्यारो मिलियो ट्रेन में चए पियो साईं हाणे अंग्रेज आत्मा खे कुझु कुझु करे मञनि था मुंहिंजो तूं केतिरो मञे थो चए साईं ईअं त आहे न
ईअं आहे मन आत्मा कुझु कुझु आहे, खिले वेठो और चए पियो। मां चयो अबो जे आत्मा कुझु कुझु हुजे त उन जे निकिरण सां असांजी हिकु अखि बंदि थिए, हिकु ॿांह बंदि थिए, हिकु जंग बंदि थिए, अरे जंहिंजे निकिरण सां बाडी समाप्त त सभु कुझु थी या कुझु कुझु थी। श्री राम साबित थियो असां जेकॾहिं जेके बि हितां आहियूं सभु आत्म स्वरूप आहियूं। छा असांजो स्वरूप माना पंहिंजो रूप असली जेको आहे उहो आत्मा ई आहे। उन जे सता जे करे असांजी सॼी बाडी जी प्रक्रिया हले थी। हे बाडी खड़ी आहे, हे अंदरि प्राण हलनि था, खून जो दौरो नसुनि खे पहुचे थो। राम मन बुद्ध चित्त अहंकार सभु कम कनि था, सभु उन जा असर। पोइ छा थींदो जॾहिं उन जी बूझ पइजी वई, पंहिंजो पाण में चस्की जा न हो तृष्णा बुझे, चस्की जा न हो उनजी तृष्णा बुझी वेंदी। हाणे तृष्णा मीन्स बुख, और बुख जो ये दुख थींदो आहे। उन्हें प्राणनि खे उन बुख लॻंदी आहे, पर अंदरि प्राणनि ताईं पहुचाइण ताईं असांजियूं इंद्रियूं कमु कंदियूं न। उन रोटी खे पचाईंदियूं, कंहिं बि खाधे खे तयारु कंदियूं, पाणी खणबो पीबो इंद्रियुनि जे माध्यम सां थींदो न। हथ खणंदो, वात में पीबो, वो साह अंदरि उनखे पंहिंजी पंहिंजी जाइ ते पहुचाईंदो उन खाधे खे। उहो डॉक्टरनि खे ख़बर आहे। राम त शरीर खे अंजल खपे, और मन जी बुख आहे ज्ञान। मन जी बुख आहे ॼाण। मन अकेलो वेहण न चाहींदो, कंहिंसां वेहां, न आहे त किताब पढ़ां, रेडियो ॿुधां, टेप ॿुधां, टीवी ॾिसां, कंप्यूटर हाणे त कई साधन। राम नई नई घुर्ज जी घुर्ज अथसि, त उनखे उहा पंहिंजी पंहिंजी बुख आहे। मिलेसि थो त ख़ुशि थो थिए, कोई नथो मिले कंहिंसां ॻाल्हियूं कयां मन दुखी थिएसि थो। राम त हर एक खे पंहिंजी पंहिंजी घुर्ज आहे, पर उन आत्मा खे सिर्फ़ घुर्ज आहे ध्यान जी। छा जी? आत्मा जी बुख ध्यान, भजनानंद, आत्मानंद, ध्यान जी प्राप्ति आहे। त पोइ उहा शइ जीअं जीअं ईंदी वेंदी तीअं ॿाहिरनि तृष्णाउनि जी बुख लहंदी वेंदी। उहा आत्मा जी बुख तृष्णा न ॻणिबी आहे। राम छो जो तृष्णा तृप्ति न ॾींदी आहे, तृष्णा संतुष्टि न ॾींदी। आत्मा स्वतंत्र सुख पंहिंजो पाण मां जेतिरो थो वठूं, सवाइ आत्मा जे ध्यान जे ॿियूं जेके बि तृष्णाऊं आहिनि, तृपतियूं आहिनि, तृपत करण लाइ असां उनखे ग्रहण कयूं था, त उहो परतंत्र खणणो पवंदो। रोटी खाधो हर इंद्रिय जो परतंत्र सुख आहे, और अधिक भोगे न सघो। अखियूं ॾिसी ॾिसी केतिरो ॾिसजूं, निड़ थकजूं। राम वात खाई खाई केतिरा खाईंदो, हथ कर्म करे केसि ताईं कंदो, पेर हली हली केसि ताईं हलंदा। मन चाहींदो ॿुधां ॾिसां खावां पीआं,
जंहिंमहिल आराम ईंदो आहे चाहे सुठो ज्ञान टीवी ते हलंदो आहे ॾिसंदा आहियूं चवंदा आहियूं ठीकु आहे बंदि कर बसि हाणे आराम थो अचे त मन थकी पवंदो न मन खे रेस्ट खपे मन खे हाणे अंदरि छिक थी थिए पई राम सभु पंहिंजी पंहिंजी जाइ ते थकंदा वेंदा परतंत्र सुख आहे पर आत्मा जो स्वतंत्र सुख आहे सुलभ आहे पंहिंजे हथ में जेतिरो तो वठ वेठो राम 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 बसि पोइ ॻणिजे त महान पुरुषनि जूं समाधियूं पाण न वटि आयो संत हिकिड़ो तामिल जे पासे जो हिकु आनंदपुरी जी चेली अलाए टेऊंराम जी चेली माई धनी जी चेली वठी आई हुयसि कोल्हापुर खां तो 12 महीना हेठि वेठा गुफा में मथां पलस्तर कराए छॾिया पुलिस जो पहरो हुयो सही पाराए सभु कुझु 12 महीना चई अहिड़ियूं 2-4 समाजूं महीननि जूं मां अकेलो सॼो पुछियोमांसि चई गुरू सभु इहो सेखारियो हुयो पर उन 12 महीना समाधि खां पोइ 6 महीना उनजो सॼो छड़ा कंडा थी वेंदा उनखे छुहणो ई न आहे उनखे नाले मात्र पाणी ढुक ॾियणो आहे या बसि सभु नाले मात्र आस्ते 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 6 महीना वरी ॿिया लॻंदा जॾहिं मुंहिंजो शरीर उन लेवल में ईंदो राम पर एतिरो सुख वरितलो समाधि जो गुर प्रसाद आपन आप बुझे सुझे हे त मर्दानो न चए बुख लॻी आहे त गुरु नानक साईं लाइ त सदाईं आनंद हो स्वामी साहिब में श्लोक चयल आहे कयो जंहिं आहार पवन जो प्रतीत सां पवन हवा खाइण स्वामी तैसा पुरुष जो खुलियो 10वों द्वार ये नानक शाह जहिड़ा राम बाक़ी हिकिड़ो प्यारो गुरमुख मिलियो देवास में चए पियो साईं मां 6 महीना हवा ते रहियो बाक़ी जेको जीवन मुंहिंजो सॼो गुज़रियो आहे उहो मंझंदि जो 12 बजे रोटी पाणी बस वरी मुंहिंजो 24 कलाक में मुंहिंजो चप न हलंदो काई शइ छा खीर छा चांहि छा पाणी छा कुझु बि न हाणे चोलो छॾे मां ॿुधायो आहे केतिरा भेरा हिस्ट्री वञे राम पोइ साईं भला पोइ तूं 6 महीना हवा ते रहियो हवा कीअं खाईंदा नमूनो ॾेखारियईं बसि इहो ई कंदो संगी माण्हू हुयो संगन हा हाणे उमिरि त 90 थी वई हूंदनि गुज़ारे विया हाणे 78 वरियनि जॾहिं मां मिलियो मान 1987 में निकर पहलन शाम जो शाखा ते वञनि था श्री राम जिसकी जानो तृष्णा बुझे जिसकी जानो उन प्यारे जी माग व्याख्या कई हाणे जेकर सभु ॿुधनि छल कंहिंखे रंग लॻे त हुन चयो 50 वरी मुंहिंजी उमिरि थी हे नवलो सभन वारा मुलाली जान न उनजो सौटो हो उनजे घर में मां रहियल हुउमि हे पाण साहिती जो हुयो उते जा त दर्शन थियो हिनजो पोइ त जेतिरी मां वटि हुई बसि मां पंहिंजे लाइ को पैसो बि न रखियो पुट हे तोखे धंधो हे तोखे धंधो ॿिन्ही जी शादी थी वई बसि हाणे पुट तव्हांजो धर्म आहे माता पिता खे रोटी कपिड़ो ॾियण मां 50 साल ताईं तव्हांखे जवान कयो परणायो जेको धंधो आहे तव्हां ॿिन्ही खे विराए ॾिनो बसि हाणे तव्हांजो फर्ज़ु आहे मूंखे रोटी ऐं कपिड़ो ॾियणो पाण हिकमत कंदा हुआ ऐं मां जेको हाणे हिकमत कंदुमि उन में जेकी बि कमाई थींदी उन मां तव्हांखे पैसो खाइणो हाणे हराम माना गुनाह आहे पाप
तव्हांजो धर्म आहे असांखे हाणे रोटी कपिड़ो ॾियणु, ऐं उहो जेका कमाई रोज़ थिए उहा रोज़ ख़तम करे सुभाणे जे लाइ पैसो न बचाए। राति जो 2 बजे उथे उहे उन पैसनि मां उन अन्न मां रोट पचाए ॾेखाई, पाण खाराई असां। ॿियो भेरो जॾहिं मिलियासीं उहो खाराई थुल्हा रोट। सुबुह जो 4 बजे निकिरे 8 बजे ताईं। उते प्यार वारनि ॿुधायो त बरसाति जी अगरि पए त उहा बि बंदि थी वेंदी आहे। हिन संत जो नेम न गुसियो आहे, 12 महीना काॾे वञे बि न। पोइ रोट जी टुकड़ियूं कुतनि खे खाराए, जेके बाक़ी पैसा बचनि उन रोटनि खां त उहे जेको बि ॿार ईंदो वञे, हिंदू आहे, मुस्लमान आहे, न्याणी आहे, छोकिरो आहे, पर ॿारनि खे उहो ॾेई करके बसि सुबुह जो 8 बजे ताईं सॼो टपड़ पूरा। वरी नई जेका शुरूआत थींदी धन जी, बसि वरी उन जी जीवन गुज़ारे। राम जिसकी जानो तृष्णा बुझे, साध संगे हर हर जस कहत राम। पर हाणे अहिड़ी विरती सदाई बणी रहे पंहिंजे स्वरूप जी, तो साधु जे संग मां मिलंदी न। तूं केरु आहे? बसि सदाई हरि खे यादि कर, सदाई हरि जो जस ॻाए पियो, बसि सदाई हरि जो जस ॻाए पियो। धनवान धनवान साईं कंवरराम साहिब, साईं सतराम दास, साईं खोताराम। अरे रिकॉर्डी सत्संग 24 कलाक भजन हलियो। बाक़ी साईं जा 12 कलाक, बाक़ी 6 कलाक त हुनजो बदल हो। 4 बजे बीहणो आहे, 10 पूरो करणो आहे। 6 कलाक मुंहिंजा ॼण बाक़ी मथे जेतिरो वधी वञे सिक में 3 पर बि थी वञे। संत बीठो आहे, दुनिया वेठी आहे, तो सभिनी खे इंद्रनि जे नियंत्रण में रखियो वेठा आहिनि। जेको जिथे उथे वरी जाइ न मिलंदसि। हिंदुनि खां मुस्लमान जी ख़ल्क वधीक 3 साथ उहे, हिकु सो हिंदू। राम उन्ही प्रभु भजन जो प्रताप केतिरो। स्वामी परमानंद साहिब जन साईं खोताराम साहिब जा शिष्य। असां वटि रोड़ी डिवीजन में 7-8 टंडरा नालनि सां आहिनि, के ॻोठ आहिनि, के नंगर आहिनि, जे माला। हिकिड़ो टंडो हुयो रड़की साहिब खां ॾेर साहिब जो रस्तो वेंदे 2 मील मथां हुयो। मील पंधु आहे आस्थान खां रड़की साहिब, ईअं ॻणींदा हुआसीं। ऐं 2 मील उतां जा हुया साईं खोताराम साहिब जा शिष्य। कंहिं वक़्तु साईं कंवरराम साहिब जे भजन में वेठा आहिनि। एॾी आयु उनजी थी वई जो एतिरी हली आई। जुंग जे मेले ते वेठा आहिनि। ओॾों ॻोठ में घर खे बाहि लॻी आहे। ओॾों पंचन माण्हू मोकिलियो, संत खे चयो वञे। हिकिड़ो संत ॿुधाईंदो हो भाई ॿिया जेके भगत हुआ उनजी भगत सॾबी, पर भाई कंवरराम साहिब जी भगत खे आम माण्हू खणी भगत सॾींदा हुजनि, पर संत लोक उनखे भजन चवंदा हुआ। भाई कंवरराम जे भजन चयो। श्री राम श्री राम भजन ते हलो। उते पहुता, सदाई अखियूं ॿूटी पियूं भजन में। पेरनि ते हथ रखियईं, अखि खोलियो, चयो बाबा, चयो साईं तव्हांजे घर खे बाहि लॻी आहे, पेंशन मोकिलिया तव्हां ॾे। त हीअं कयोसि खणी, अखियूं ॿूटिजी वयूं। भगत साहिब जो भजन हलंदो रहियो। वरी घड़ी खां पोइ वरी हथ रखियईं, वरी अखि खोलियो, चयो बाबा, चयो साईं ओॾे। त हीअं खणी कयोसि, वरी अखियूं ॿूटियूं खणी भजन हलंदो रहियो। 3 भेरो पेरनि ते हथ रखियईं। जीअं जी अखि खोलियऊं, चई भेणा हे अमृत छॾे परमो हली बाहि में पए, कहिड़ी पई अथसि, वञ। माना हरि जे जस में एॾो अमृत आहे न, सल असांखे लॻे। श्री राम साध संग हर हर जस कहत, पोइ फ़ाइदो कहिड़ो। सर्व रोग ते ओ हर जन रहत, सर्व रोग ते। हा, उहो शरीर मां सुध मथे हली वई, मन बुद्धि सॼी ध्यान में अची वई, तो रोग हूंदे बि रोग फालतो न।
राम। अनदन कीर्तन केवल बख्शान, अनदन कीर्तन रात ॾींहुं प्रभु जी सिफ़त में। वाह मुंहिंजा साईं, वाह मुंहिंजा साईं, तौबा ज़ारी माफ़ी, वाह मुंहिंजा साईं। हा, कीर्तन केवल फ़क़त उन्ही जी व्याख्या प्रभु परमात्मा जी। पोइ ईअं कंदो ईंदो या विरती बणी ईंदी त गिरस्त महे सोई निर्माण। उहो गिरस्त में रहंदे बि साईं जंहिंजा नाला संतनि जा खयासीं, बाबा साईं सभु गिरस्त में हुया। निर्माण माना मुक्त, निर्माण माना कंहिंखो बंधन खां मुक्त। बंधन कहिड़ो? कामना ऐं वासना। बंधन कहिड़ो? वासना बंध, वासना बंध, वासना ख्य मुक्त। हे वेदांत जो कथन। वासना ही तुंहिंजो बंधन आहे। तंहिं लाइ गृहस्थ में रही करके भी इन वृत्ति में रहंदा। एक ऊपर जिस जन की आशा, हिकड़े जे मथां जंहिंजी आशा आहे राम। बस किन वर्णन कयूं, हिक जे मथां आशा न जेकी लका ॾिसी रहिया। मां कल्ह घणो कुझु चई। एक ऊपर जिस जन की आशा, तसकी कटिए जम की फासा। जंहिंजी हिक ते आस हूंदी, हिक जी सिफ़त में हूंदो, हिक जो ई नालो जपींदो, अड़े पाप काॾो फटकदो ओॾांहुं। पाप कंदो त पाप जो फल जमराजा ॾींदो आहे न। मन जा दुख, तन जा दुख सभु उन जे तरफ़ां मिलंदा आहिनि। जिसकी कटिए जम की फासा, पार ब्रह्म की जिस्मन भूख। हाँ, जेके सचे पार ब्रह्म जी, जंहिंजे मन में बुख आहे। बुख माना सिक, बुख माना सिक, उनजे मिलण जी सिक, उनजे प्यार जी सिक। त उहो चुप में केतिरो रहंदो। इन जे लाइ इहो जंहिं एॾी कृपा करे पाण खे लीन करे छॾे, पर न त उन ब्रह्म जे मथां नालो पियल आहे ओम। ब्रह्म जे मथां ओम जो अर्थ आहे सोहम। जंहिंखे जहिड़ो गुरनि जो मिलियल आहे, उनजी पंहिंजी उन नाम जी जेतिरो उन सां प्यार कंदो और जेतिरो ऊचो समेंदो, संत चवंदा उहो नाम उनखे ओतिरो ऊचो कंदो जेतिरो उनखे ऊचो समझी करे प्यार कंदो। श्री राम। पार ब्रह्म की जिस्मन भूख, नानक तसह न कंहिं बि प्रकार जी दुख। दुख माग में चयो, बस जेका बुख आहे, मान जी बुख आहे, सदाई पोयों मान धन यश जो सभु थी वेंदो। जेका बि बुख आहे उहो दुख आहे, उनखे कोई दुख न लॻंदो जंहिंजी पार ब्रह्म खे जंहिंखे सिक लॻल आहे। बोल सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन। श्री राम जय राम जय जय श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। बोल गुरु नानक देव की सच्चे साईं सतराम दास साहिब अमर की से साईं कंवर राम साहिब की धन धन सखी बाबा बाबा सुधाराम साहिब पूज की बिछड़ी माता माता साहिब की सर्व संतन महात्मान की जय। सर्व संतन को बैरी पे साधु साधु